अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जुमतुल मुबारक। अॼु जुमे जो ॾियारो आहे। हीउ ॾियारो बि असांजे लाइ बतौर ईद आहे ऐं जिते हदीसूं बि मौजूदु आहिनि। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हवाले सां सो असां इन हिसाब सां हिक ॿिए खे मुबारकबाद ॾींदा आहियूं। मां सलाम शाहणी। हिकु कलाम मशहूरु थियो आहे ईद मिलादुन्नबी खे वठी, फिफड़ फाड़िया वग़ैरह इन ते तूफ़ान बदतमीज़ जारी आहे त तव्हां ईद छो था मल्हायो, हीअ बिदत आहे। त साईं बिदत जी ॻाल्हि कजे त पोइ हिते कहिड़ो जेको फ़िरक़ो कमु करे थो जेको बिदत न आहे। ख़त में बुखारी करियो या ही जेके सो तबलीगी इज्तिमा करियो, घणो कुझु जेको बिदत आहे। मस्जिदूं मेराब हीअ जेके आहिनि से सभई बि बिदत आहिनि। जो संगे मरमर जूं जेके मस्जिदूं उन टाइम में न हुयूं। रही ॻाल्हि मिलाद जी त असांखे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेइंतहा मोहबत आहे। इन बुनियाद ते असां इहो कमु कंदा आहियूं। तव्हांखे पंहिंजी औलाद सां मोहबत आहे, हुनजूं तव्हां सालगिराहूं कंदा आहियो। तव्हांखे नरेंद्र मोदी सां मोहबत आहे, तव्हां उन जा केक पंहिंजे तबलीगी मर्कज़ में करियो था। हीअ महिला निज़ामुद्दीन जी जेका आहे सा जो फ़ोटो वीडियो आहे, जंहिंमें तव्हांजो तबलीगी वारा जेके मर्कज़ में जेको पूरे पाकिस्तान इंडिया जो सभ खां वॾो मर्कज़ आहे, उन में इहो केक कटीनि था पिया। तव्हांखे जेको सो मंदरनि सां मोहबत आहे। तव्हांजो हीउ मुला मंदरनि में पहुतो बि वेठो आहे ऐं उते मस्जिद जेको प्रसाद पियो खाए। त हाणे तव्हां फ़र्क़ु करियो न। त कंहिंखे असांखे नबी करीम सां मोहबत आहे, असां इहो अमल करियूं था। तव्हां कंहिंजे सां मोहबत आहे, तव्हां उहो अमल करियो था। बसि।